अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे हीउ डॉक्यूमेंट आहे 15 पेजनि जो ऐं हिन जो नालो आहे शुजरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीउ 15 पेजनि जो आहे। जो पहिरीं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद बिन अब्दुल्ला वग़ैरह हीउ सॼो हज़रत आदम अलैहिस्सलाम ताईं जेको शुजरो माण्हू पढ़नि था उहो पेज आहे। हिन खां पोइ ॿियो पेज आहे अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुनजी सॼी ॻाल्हि आहे। उन खां पोइ हीउ टियों पेज आहे औलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभई उन्हनि जो तफ़सील आहे ॻाल्हियुनि जो, कहिड़ा औलाद आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। ऐं हीउ चोथों पेज आहे औलाद बिनात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे धीअरुनि न्याणियुनि जो औलाद। 4 न्याणियूं आहिनि, उन्हनि जो कहिड़ो औलाद हो छा हो उन्हनि जो। ऐं हीउ इमामुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके चाचा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 12 चाचा, 11 चाचा, 12 पाण हज़रत अब्दुल्ला, उन्हनि जो नाला आहिनि। ऐं हीउ बनू इमामुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी चाचनि यानी सौट जेके आहिनि उन्हनि जो औलाद, यानी बनू फलाणो फलाणो फलाणा चाचनि जा औलाद उन्हनि जो नाला आहिनि। हीउ 6 पेज आहे। हीउ 7 पेज अम्मात नबी पुफियूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं इहे आहिनि पंहिंजो सभई उन्हनि जो औलाद कहिड़ो आहे उन्हनि जो ज़िक्र आहे। ऐं हीउ 7 पेज ऐं पंहिंजो हीउ 8 पेज आहे बनू अम्मातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुफियुनि जो औलाद, जो पुफियुनि जो कहिड़ो औलाद आहे उहो आहे। हीउ शुजरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीउ 9 पेज जेको आहे इख़्वतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿाहिरि जेका रज़ाई ॿाहिरि जेका रज़ाई भेनरूं, अहवालुन नबी ऐं मिन नसब ऐं पंहिंजो उम्महातुन नबी मिन रिज़ात, रज़ाई जेकी जिन खीर पीआरण वारियूं माइरूं उन्हनि जो ज़िक्र। ऐं हीउ 10 पेज जेको आहे सो मां वदहु ज़ियारत अल असल शेख जमालुद्दीन यूसुफ बिन अब्दुल्ला हादी। हीउ छा थो करे संदनि मौज़िन कहिड़ा हुआ, संदनि हुजाब कहिड़ा हुआ, संदनि सुआत कहिड़ा हुआ, संदनि खुरास कहिड़ा हुआ, ऐं उन्हनि संदनि बानियूं कहिड़ियूं हुयूं अमाम नबी, ऐं पंहिंजो संदनि बाना कहिड़ा हुआ, ऐं संदनि ख़िदमतगार कहिड़ा हुआ ख़ुदामुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीउ सॼो पेज उन्हनि जो उन्हनि जा नाला आहिनि। तुंहिंजो वरी पेज 10 आहे। हीउ 11 पेज उमरा नबी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अमीर जी लीडर करे जेके मोकिलिया आहिनि मुख़्तलिफ़ जंगनि में या वग़ैरह, ऐं कुताब जेके लिखंदा हुआ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां उन्हनि जा ई नाला आहिनि सभई कुताबुन नबी। ऐं पंहिंजो उम्माल यानी ऑफिसर जेके पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ररु कया, वुज़रान नबी संदसि वज़ीर जेके हुआ, क़ज़ान नबी क़ाज़ी जेके हुआ संदनि उन्हनि जा, ऐं पंहिंजो इस्माउ जेके यानी माल संभालींदा, ख़ज़ाना संभालींदा वग़ैरह उन्हनि जा नाला वग़ैरह हीअ आहिनि 11 पेज। ऐं हिन खां पोइ हीअ आहे शुजरत नबी। हीउ सलाह नबी हथियार रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, रिमाहुल ख़म्स वग़ैरह, हीअ रायात सलासा, हीअ हतरास सलासा, ऐं पंहिंजो मिग़फ़रात वग़ैरह मुख़्तलिफ़ क़िस्म जा हर इहे हथियार जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं मराकिब जी सवारियूं जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, ऐं ख़ैल हुआ जेके उठ हुआ या पंहिंजो बग़ाल यानी पंहिंजो खच्चर जेके हुआ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, या गॾा हुआ जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, या पंहिंजो छा लिक़ाह जेके हुआ, या नूख नाका, ऐं पंहिंजो गनम रिढूं ॿकरियूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, ऐं आलात जेके छा चइबो आहे औज़ार घर में जेके इस्तेमालु कंदा कहिड़ा कहिड़ा मतिलबु छा, ऐं
हेठां ख़वातिम सलाह सां मुंडियूं रसूल पाक सां जूं कहिड़ियूं हुयूं इहा आहे सभई हीअ 13 पेज आहे। हुन खां पोइ हीउ सिरत नबी जो हीउ 14 पेज हीअ छा हाज़ा जदवल यातवी अला वक़ाए नबी सलाहु वाक़िया कहिड़ा थिया इब्तिदा वहीअ खां वठी वफ़ात ताईं हीअ जेके सनवार फलाणे सन में हीअं थियो फलाणे सन में हीअ जेके हिकिड़े सन जेके आहिनि उहे हिजरत खां अॻु में हिजरत खां पोइ हीअ हिजरत खां मथे जेके आहिनि ऐं हीअ हिजरत खां पोइ जेके वाक़िया थिया वॾा वॾा उन्हनि जो ज़िक्र आहे जहिड़ो टाइम लाइन खणी जंहिंखे चइजे। ऐं हीअ आहे जदवल यहतवी अला मुद्दत ख़िलाफ़तुल ख़ुलफ़ा राशिदीन व बनी उमिया व आमारम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जे ज़माने खां वठी हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे वफ़ात ताईं जेके अमीर हुआ उहो केतिरो वक़्तु रहिया केतिरो छा थिया कहिड़े सन खां कहिड़े सन ताईं त हीअ उनजो 15 पेज इहो आहे। हाणे इहे आहिनि 15 पंहिंजो सुफ़ा आहिनि। हाणे पहिरियों असीं पढ़ूं था सुफ़ो पहिरियों जेको आहे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शुजो आहे त पढ़िबो हितां खां हीअं था रखूं मोहम्मद बिन अब्दुल्लाह सल्लल्लाहु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्दुल मन्नाफ बिन क़ुसै बिन कलाब बिन मुर्र बिन कैब बिन लुई बिन ग़ालिब बिन फ़हर बिन मालिक हाणे वरी पने खे फिराइबो हीअं बिन मालिक बिन नज़र बिन किनाना बिन ख़ुज़ैमा बिन छा ख़ुज़ैमा बिन मुदरकत बिन इलियास बिन मुदर बिन वरी माद बिन अदनान केॾा विया बिन अदनान बिन अदद बिन यसा बिन यसा बिन सलामान बिन नफ़्त बिन हमल बिन क़ैदार आयो केदारो जंहिंखे था चऊं केदारो सुर जेको आहे केदार इहो इलाइक़ो जेको आहे करबला ऐं नजफ़ वग़ैरह इलाइक़े में केदार खे मिलियो जेको हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो औलाद में आहे उन केदार आहे केदार बिन इस्माईल बिन इब्राहिम बिन तारख आहे जंहिंखे असीं आज़र था चऊं वञो बिन नाहूर बिन सारो बिन अरगू बिन फ़ानिग़ बिन आयर बिन शालिख़ आहे जंहिंखे सालिह अलैहिस्सलाम थो चइजे बिन अरफ़ख़शद बिन साम हू जेको शाम आहे साम बिन नूह बिन मलिक बिन मुतूशाह अंग्रेज़ी में या मतुसीला त चवंदा मतूशल्ख़ बिन अख़नोख़ बिन यारिद बिन महलाईल बिन कीनान बिन अनुश बिन शीथ बिन आदम अलैहिस्सलाम सफ़ीउल्लाह। हाणे हीअ थियो हुयो शुजरो पंहिंजो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शुजरो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फलाणे खां कुसै बिन किलाब मुर्रा वग़ैरह उनखां पोइ के ॿ टे उनखां पोइ जेके ॿुधाइनि था से सभु ख़्याली आहिनि ईअं ऐं तौरात वग़ैरह तां वरितल आहिनि पोइ मतिलबु त उहे को 100% सही न आहिनि पर ज़ाहिर आहे त तौरात वारा हज़रत आदम खां वठी हज़रत नूह अलैहिस्सलाम ताईं 10 नाला वठनि था हज़रत आदम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम खां वठी हज़रत इब्राहिम ताईं 10 अहिड़े नमूने सां उन्हनि नमूनो ठाहियो आहे। पोइ हाणे असांजा उलमा बि उहो ई रखनि था पोइ हीअ ॼण उहो आहे पहिरियों ई सुफ़ो हाणे हिन मंझि हीअ जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब या संदसि जेके ॿिया माण्हू जेके मुखालिफ़ हुआ या मुहबत करण वारा हुआ सभिनी जो कहिड़ो तालुक़ु आहे उहो ॼण हीअ शाख़ुनि में मुंहिंजो लिखिया फलाणो हिते थो वञी मिले फलाणो हिते थो वञी मिले फलाणो हिते थो वञी मिले हिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं उनजो वरी हीअ जेके नंढियूं इहे आहिनि पंहिंजा हिन मंझि हुनजो बयानु आहे फलाणो माण्हू हीअ फलाणो माण्हू हुनजो बयानु डिटेल जेको आहे सो उन हर हिकु माण्हूअ जो आहे। सो हाणे इहो ई पहिरियों पेज आहे ऐं पंहिंजो इन मंझि मुख़्तलिफ़ जेके नाला आहिनि हीअ आहे मसलन वलिद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणे साल में ॼाओ पहिरीं हीअ जेको खानो आहे उन मंझि इहो लिखियलु आहे
ऐं हिन पासे वासरा बि जेका हज़ूर सलासम राति जो जेको विया पंहिंजो बैतुल हराम खां पंहिंजो अक्सा उहा ऐं वफ़ात कयऊं फलाणे पासे हिन पासे हीअ वफ़ाती ॻाल्हि आहे हीअ सईद बिन ज़ैद जो ज़िक्र आहे हिन में उमर बिन ख़िताब जो ज़िक्र आहे त हीअ किथे थो वञी मिले त ॿिया जेके आहिनि उस्मान बिन अफ़ान किथे थो मिले ऐं अब्दुलरहमान बिन औफ़ किथे थो मिले नौफ़िल बिन फ़ान किथे थो मिले अब्दु बिन शम्स त हीअ सभिनी जा उहो डिटेल ॾियणु आहिनि कहिड़ो किथे वञी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नसब में मिले थो हाणे इहा ॻाल्हि हेसि ताईं असां पहिरें सुफ़े ते पढ़ी हाणे नंढा नंढा अख़र आहिनि पढ़णु ॾुखियो आहे हाणे हीअ आहे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरात जा नाला आहिनि पोइ हुन हर हिक जो वरी हिते बयानु बि आहे मसइलो हिते हज़रत ख़दीजा आहे हिते ख़दीजा जो ज़िक्र आहे त उहो छा आहे ऐं ॿियो वरी हफ़्सा रज़ी अलाह ताला अनहा हबीबा जो ज़िक्र आहे सलमा जो ज़िक्र आहे सौदा जो ज़िक्र आहे सफ़िया जो ज़िक्र आहे शरीक जो ज़िक्र आहे खौला जो ज़िक्र आहे मैमूना जो ज़िक्र आहे ज़ैनब जो ज़िक्र आहे ज़ुज़ैर हीअ सभिनी डिटेल आहिनि पर हाणे हीअ नाला ख़ासि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अज़वाज मुतहरात आहिनि ऐं हीअ सरारी हीअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैन निसाइल लवाती लाम यदखुलुहुन्न बिन अहदा ऐं उहे आहिनि जेके बानियूं हुयूं या जेके जिन हब पंहिंजे वाहब कयो पंहिंजे नफ़्स खे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां या रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मतिलबु त हुन सां पाण में न रखियो पर हुननि पंहिंजो पाण खे ऑफर कयो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनजा बि नाला त हिन जो शर्फ़ आहे ॼण इन करे जो असीं हुननि खे उम्महातुल मोमिनीन में शामिलु कयूं था इन करे पोइ हुननि जा नाला उलमा ॿुधाइनि था त जीअं हुननि जी इज़त कई वञे हाणे हज़रत ख़दीजा बिनत ख़ुवैलिद ज़ौज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं आहे हुन खां पोइ हज़रत सौदा बिनत ज़मा ज़ौज नबी आहे हीअ हिजरत हब्श वारी मुंहिंजा मोटी पोइ हुनजो मुड़ुसु गुज़ारे वियो पोइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शादी कई पोइ हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अनहा सां मतिलबु त उन वक़्तु मङणी थी उन खां पोइ जॾहिं पाण बलूगत ते पहुतियूं त वक़्तु शादी पाण रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची मदीने में कयूं त इहा आहे पोइ हज़रत हफ़्सा रज़ी अलाह ताला अनहा हज़रत उमर जी न्याणी आहे जंहिंजो मुड़ुसु जॾहिं गुज़ारे वियो जंग में त पोइ उन सां हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई हुन खां पोइ हबीबा आहे जेका हब्श में वई हुई ऐं पंहिंजो हज़रत अबू सुफ़ियान जी न्याणी आहे त अबी उहा जॾहिं उते हुई अञा हब्श में त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुन सां निकाह कयो जो हुनजो मुड़ुसु हुते गुज़ारे वियो उमु सलमा हीअ बि वई हुई पंहिंजो हब्श मंझि ऐं हिन जो हीअ ॿई मोटी आया त पोइ अबू सलम जेको आहे सो गुज़ारे वियो जंग मंझि त हुन सां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई ऐं हिन खां पोइ हीअ जुवैरिया आहे बिनत अल हारिज ज़ौज नबी हीअ बनी मुस्तलिक़ मज़ा या ऐं मैमूना बिनत अल हारिस आहे ज़ौज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ पंहिंजो माइटियाणी आहे पंहिंजे ॿियनि अज़वाज मुतहरात जी बि त हीअ वॾियूं भेण आहे पंहिंजे हज़रत अब्बास जे घरवारी जी त तमामु अहम ख़वातीन आहिनि पंहिंजे छा चइबो आहे अहल बैत मज़ा ज़ैनब बिनत ख़ुज़ैमा आहे जेका गुज़ारे थी वञे मतिलबु त हज़ूर पाक जी हयाती में बि ज़ैनब बिन ख़ुज़ैमा ज़ौज नबी ऐं ज़ैनब बिनत जहश आहे जेका पोइ रही बि ऐं हीअ सौदा जो नालो वरितोसीं सलमा ऐं सफ़िया बिनत हुयब ज़ौज नबी हीअ पंहिंजो हय्य बिन अख़्तब जी न्याणी हुई ऐं हय्य बिन यहूदी हुयो ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैबर जी जंग खां पोइ हुन सां शादी कई ऐं पंहिंजो शरीक बिनत ज़ूदात ज़ौज नबी आहे उहा ॼण ऐं अस्मा बिनत नुअमान ज़ौज नबी ऐं ख़ौलत बिनत हुज़ैल ज़ौज नबी ऐं इहे ॼण पाण खे पेश कयऊं या कहिड़े नमूने सां ऐं हीअ सरारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ उन्हनि जा नाला आहिनि मारिया आहे रेहाना आहे रेहाना जेको आहे सो ॼण एक्सप्रेस कयो को
बुछड़ो बुत करे या कहिड़े नमूने सां, पर अलाह बहरहाल जो रसूल पाक मतिलबु तो नालो रखियो आहे, इन करे असां हुनजो इज़त सां नालो वठंदासूं। उमरतुल किलाबी आहे, कुतैल अल कंदी आहे, सनाल सलमी आहे, हिननि शरफुल कलबी आहे, आलिया किलाबी आहे, जोनिया किंदी आहे, मतिलबु त ॿियूं आहिनि जेके पाण खे पेश कयाऊं, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे क़बूल कयो या न कयो, पर हुननि जो दर्जो अलाह सुब्हानहू व तआला ॼण रखियो आहे जो असां हुननि जी इज़त सां नालो वठंदासूं। हाणे हीअ औलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हज़रत क़ासिम पहिरियों फ़र्ज़ंद आहे वॾो, इन करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो क़ासिम अबुल क़ासिम आहे, इहा कुनियत जेका। ऐं पोइ ताहिर ऐं तैयब हीअ अलॻि आहिनि या साॻियो फ़र्ज़ंद आहे, पोइ इन में ॼण इख़्तिलाफ़ु आहे त ताहिर ऐं तैयब साॻिया आहिनि की अलॻि अलॻि आहिनि। पोइ हज़रत इब्राहिम जेको आहे सो वरी मारिया कब्तीअ मंझां आहे, त मतिलबु त इहे टे आहिनि या चारि आहिनि जेके बि नाला। पर हज़रत ज़ैनब बिनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ वॾी न्याणी आहे, रुक़ैया उन खां नंढी आहे, कुलसूम उन खां नंढी आहे, फ़ातिमा बिनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां नंढी आहे। पोइ हुननि जो सभिनी जो हिते ज़िक्र आहे त हीअ जेके चारि आहिनि फ़र्ज़ंद, हीअ जेके चारि आहिनि न्याणियूं, पंहिंजो हिन में फ़र्ज़ंद जेके आहिनि से या त टे आहिनि या त चारि आहिनि या जेतिरा बि आहिनि। पोइ हिन जो ॼण इहो ज़िक्र आहे हिन पेज ते ते हाणे औलाद बनातिन नबी, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियुनि जो औलाद फ़ातिमा बिनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद आहे इमाम हसन वॾो, ऐं उन खां पोइ इमाम हुसैन, ऐं पोइ पंहिंजो कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हा जंहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला सां शादी कई आहे, ऐं उन वञा खेनि औलाद आहे फ़र्ज़ंद। ऐं ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा हीअ सभिनी खां वॾी आहे। ज़ैनब हीअ बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ फ़र्ज़ंद आहे हज़रत फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला जो औलाद बनातिन नबी। औलाद ज़ैनब बिनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद आहे अली बिन ज़ैनब बिनत नबी ऐं उमामा बिनत ज़ैनब बिनत नबी, हीअ ॿ औलाद आहिनि पंहिंजो ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा जो ऐं कुलसूम जो हीअ ॻाल्हियूं आहिनि, ऐं ज़ैनब जी ॻाल्हियूं हीअ आहिनि, ऐं पंहिंजो अहिड़े नमूने सां बनातिन नबी चारि आहिनि। हीअ इमामुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके चाचा आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, उन्हनि जो ज़िक्र आहे। हज़रत अब्बास हीअ नंढो आहे, ऐं सभिनी खां वॾा जेके आहिनि से ॿिया आहिनि, हमज़ो जेको आहे सो चाचो आहे, हीअ ॿई मुस्लमान आहिनि, अबू तालिब ऐं ज़ुबैर अॻु में शायदि गुज़ारियो आहे, दरार अमिन नबी, अल हारिस अमिन नबी, अबू लहब जेको जंहिं ॼण मुखालिफ़त कई रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं क़ुसम अमिन नबी आहे, अल मुक़व्वम अमिन नबी आहे, हज़ल। पोइ हिन मां के गुज़ारे विया अॻु में ई रिसालत खां, यानी बासत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं हुन खां अॻु में अब्दुल काबा आहे, ऐं अल ग़दीक अमिन नबी आहे, ऐं ॿिया मतिलबु अहिड़े नमूने सां हिननि जो वरी अहवाल हिन में लिखियलु आहे। हाणे इहे चाचा आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, हीअ वरी चाचनि जो औलाद आहे। बनू हारिस कहिड़ा आहिनि, बनू हमज़ा कहिड़ा आहिनि, ऐं बनू अबी लहब अबू लहब जो पुटु, ऐं बनू ज़ुबैर, ऐं पंहिंजो बनू अब्बास, बनू हज़ल, बनू मुक़व्वम अमिन नबी, इहे ॼण रसूल चाचनि जो औलाद आहिनि, चाचनि जा पुट आहिनि। हीअ अमात नबी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं पुफियूं जेके आहिनि से हीअ छह आहिनि, आतिका अमत नबी, ऐं पंहिंजो उमैमत अमत नबी, बर्रत अमत नबी, सफ़ियत अमत नबी, ऐं पंहिंजो हकीम अमत नबी, ऐं अरवा अमत नबी। हाणे छह आहिनि पुफियूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जो औलाद जेको आहे सो उनजो ज़िक्र हिते ईंदो, पंहिंजो हिन फलाणी हीअ बनू अमातिन नबी, पुफियुनि जो औलाद जेको आहे सो वरी पोइ हीअ आहे, जेके पोइ के मुस्लमान मुंहिंजा थिया, के ईअं थिया, उन्हनि जो ॼण ज़िक्र हिन 8 सफ़े ते थो अचे। पोइ हाणे हिते असीं फ़िलहालु वक़फ़ो था करियूं।
पोइ हाणे अॻिते वरी पोइ ॿियूं ॻाल्हियूं पढ़ंदासूं डिटेल्स में, या वरी पियो हथ सां लिखंदासूं ऐं पोइ वरी पढ़ंदासूं। पर हीअ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतलिक़ ऐं संदसि औलाद, संदसि वॾनि जे मुतलिक़ ऐं संदसि अदब सां ॻाल्हि करणी आहे सॼी, ऐं हुन में कंहिं बि ख़राबु लफ़्ज़ चवणो न आहे वात मञा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में त अहिड़ी ॻाल्हि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अहल बैत अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।